नौंदिरो वेझो ॻोठ सालार भुट्टो जी रोड जी मुरम्मत न थी सघी। ॻोठाणनि चयो त बिलावल ऐं फरियाल टालपुर जो तक आहे, पोइ बि रोड नथो ठाराए ॾिनो वञे। रोड ऐं टुटल पुलूं ठाराए ॾिनियूं वञनि। इन बाबति तफ़सील ॿुधाए रहियो आहे नूर मोहम्मद सूमरो। पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत सदाई सिंध के ठाहिण जूं दावाऊं कंदा रहिया आहिनि, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर ऐं MPA फरियाल टालपुर जे चूंड तक में ॻोठ सालार भुट्टो सियासी इंतकाम जे वर चढ़ी वियो आहे। ॻोठ में सरदार मुमताज़ अली खान भुट्टो जे वोटरनि जी घणाई हुजण करे इलाइक़े जा रोड रस्ता ऐं पुल गुज़िरियल 27 सालनि खां मरमत न थियण करे मुकमल तौर ते ख़तम थी विया आहिनि। इन मुल्क में रहंदड़ हर शहरी तोड़े ॿाराड़ीअ जे माण्हूअ खे बुनियादी सहूलियतूं फराहम करे ॾियणु रियासत जे फर्ज़नि में शामिल आहे। नौंदेरो भरिसां ॻोठ सालार भुट्टो समेत ॿिनि ज़िलनि शिकारपुर ऐं लाड़काणो समेत केतिरनि ई ॻोठनि खे शहर सां ॻंढींदड़ पुल ऐं मुखिया रोड ज़बू आलीअ जो शिकार थियण करे ॻोठाणा सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उणिवीह 1995 में शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे दौरे हुकूमत में ॻोठनि खे शहर सां ॻंढण लाइ पुल ऐं रोड तामीर त थियो, पर 27 सालनि में पुल जी हालत ज़बू ऐं हंधा हंधा खॾा पइजी विया। रोड मुकमल तौर ते ख़तम थी वियो आहे, जंहिं करे हादसा मामूल बणियल आहिनि। इलाइक़े वासी कणिक, सारियूं, टमाटो, मिर्च ऐं ॿियनि सब्जियुनि जी पोखाई कनि था, जंहिं करे रोड सां रोज़ानो केतिरनि ई लोडर, ट्रकूं तोड़े ट्रैक्टर गुज़रनि था। पुल खे लॻंदड़ रोड जो हिकु पासो मुकमल तौर ते खाइजी वञण करे गुज़रंदड़ ट्रैफ़िक तोड़े लोडर गाॾियूं मुश्किलातुनि सां रोड क्रॉस कनि थियूं ऐं केतिरा ई भेरा हादसनि जो शिकार थियण करे इंसानियूं जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। ॻोठ सालार भुट्टो जे ॻोठाणनि समेत ॿियनि टाइम न्यूज़ सां वीचार वंडींदे चयो त 10-15 सालनि खां वठी पुल वॉश आउट थी या डिसमेंटल आहे, हिन ते नज़रसानी नथी थिए। असांजो MNA जेको आहे बिलावल साहब पार्टी चेयरमैन आहे, उहो असांजे तऊं थियो आहे, उनखे बि ख़बर न आहे, उनजी नॉलेज में ई न आहे। या फरियाल टालपुरा साहब आहे बि असांजी MPA आहे, हिन वक़्तु मौजूदा बि MNA MPA, उन्हनि खे ख़बर ई न आहे त को सालार भुट्टो बि हिन असांजी UC में आहे। असां सां सम्झो कश्मीर वारो ज़ुल्म कयो थो वञे। हक़ीक़त आहे त माटेली मां वारो सलूक आहे, मेन रस्तो आहे, इन जी पोज़ीशन तव्हांजे अखियुनि अॻियां आहे। असां ॾाढो परेशान आहियूं त इहा सीज़न खे असां कीअं टाइमिंग ते असां सब्जी मंडी में पहुचाए सघंदासीं। हूअं ई तव्हां ॾिसंदो त भाण केतिरो महांगो आहे, DAP किथे आहे, यूरिया किथे आहे, दवाउनि जी अद्वियात तव्हां ॾिसो किथे केॾी महांगाई लॻी पई आहे, किराया ॾिसो, उहो ई टेंशन पहिरियों खां ई घणो आहे। वरी उहा टाइमिंग ते असां शइ न पुॼाए सघंदासीं त सब्जी माना रखण जी शइ न हूंदी आहे, उन में मेन टाइमिंग हूंदी आहे। टाइमिंग ते असां माल न पुॼाए सघियोसीं त असांजो त कुझु बि न बचियो न साईं। असांजा रोड तबाह आहिनि, काई असांखे सहूलियत कोन्हे का, न अस्पताल आहे न स्कूल आहे। जे स्कूल आहे त उस्ताद कोन्हनि के, जे रोड आहे त रोड ई खणी अचनि। ॾिसो था पाण, रस्तो आहे कोन, काथो टपऊं, डबल क्रॉसिंग थिए कोन थी असांजी। असां हुकूमत खां इहो ई कंदासीं त असांखे रोड ऐं असांजूं भगला पुलियूं इहे असांखे महिरबानी करे ठाहे। तक़रीबन 10-15 साल थिया आहिनि भई पई आहे रोड खे, त 10-15 साल थिया आहिनि इहो भॻो पियो आहे। त हिन महिल ताईं इहे थोरो दुआ घुराईंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि त असां बसि वञी ऐं पास कंदासीं टेंडर, ईअं कंदासीं, वञनि था त वरी गुम। बसि जंहिं महिल अचनि था वरी चवनि इहो ई था, असर उरूस इहो ई था ॾेखारे वञनि त हिते भई पीपल्स पार्टी असांजी नथी खटे, हीअं नथी खटे, वोट जे सबबु ॾेयूं वरी हलिया था वञनि। असां मुतालबो इहो ई था कयूं त असांखे बुनियादी हक़ु ॾिनो वञे, रोड ऐं पुल असांखे बुनियादी हक़ु आहे असांजो। जेकॾहिं टेंडर आहे बि त असां लाइ न आहे, असांखे ॾेखारियूं भाई टेंडर अची वियो आहे पुल ऐं रोड जो, सो हाणे बाक़ी ठीको थियणो आहे, को खड़ तेल कोन थो निकिरे। हालांकि हीअ जेका पुल असांजी तबाह थी आहे इरिगेशन वारनि जे करे थी आहे, हिन शाख जो जहिड़ो खंडु पियो वारहि में त हिन पुल खे लोढ़े वई,
उन खां पोइ एरिगेशन वारनि पंहिंजो ठीको ॾेई पकी भित खणाए वारे खे हितां क्रॉस करायो आहे, हिन खे हथ ई न लाथो। असांखे हे नुक़सानु एरिगेशन ॾिनो आहे, पर इहो नुक़सानु थियो आहे त न नुक़सान जो अज़ालो बि त आहे न। ईअं न आहे त नुक़सानु थी वियो उनखे माण्हू जेको मरी वञे उनखे दफ़न न आहे करिणो, दफ़न करिणो आहे। हे खुदारा ईअं ई सम्झ असां वटि लाश फिटी कयल आहे, इनखे वस वारा अचे असां वटि दफ़न कनि, असांजो रस्तो बहाल कनि। हक़ आहे असांजो पुल रोड तक़रीबन 10-15 साल थी विया आहिनि, असांजी पुल डैमेज थी वई आहे। हितां जा MP MNA बावल साहब नई सीट जो खटियल आहे हितां। इन खां अलावा हिते काई बि असांजी ॿुधी नथी वञे ॻाल्हि। असांखे मेन हक़ आहे रोड। एहतजाज कंदड़ ॻोठाणनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त जट बुटा लाड़े खां ॻोठ सालार भुटो समेत केतिरनि ॻोठनि खे ॻंढींदड़ रोड ऐं वाराए केनाल जी ख़तम थी वियल पुल खे नए सिर ठाराए ॻोठनि में पैदा थियल बेचैनी खे ख़तम कयो वञे। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नौंदेरो।